नाज़रीन त ॿी अहम ख़बर बि अवां सां शेयर कंदासूं। हुकूमत सियालकोट में क़तल थियल श्रीलंकन शहरी प्रांता कुमारा जो मड़ ॾे उमाड़े छॾियो। फैक्ट्री मुलाज़मनि पारां क़तल करण बैदि बाहि ॾेई साड़ियल लाश श्रीलंकन एयरलाइन ज़रिए ॾे उमाड़ियो वियो। ॿिए पासे श्रीलंका जी हुकूमत पारां प्रांता कुमारा जे क़तल बाबति खयल पाकिस्तानी सरकार जे कदमनि ते इत्मीनान जो इज़हार कयो आहे। श्रीलंकन हाई कमिश्नर जो चवणु आहे त वाक़िए में मुलविस अक्सर जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। श्रीलंकन हाई कमिश्नर मूजिब सियालकोट सान्हे पाक श्रीलंका लाॻापा मुतासिर न थींदा। हिकु भेरो ॿीहर ख़बर जे हवाले सां अव्हांखे अपडेट कंदासूं त हुकूमत सियालकोट में क़तल थियल श्रीलंकन शहरी प्रांता कुमारा जो मड़ ॾे उमाड़े छॾियो आहे। नाज़रीन, ही हुयूं इन वक़्ताई जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।